दोस्तों अगर उठ धारियो तो गेट वॾी हणायो, छो जो नंढे दरवाज़े खां उठ किरास कोन थींदो। अगर तव्हां दोस्तियूं रखो तो पंहिंजी दिलि बि वॾी रखो, छो जो नंढे दिलि रखण सां दोस्तनि जो साह मुंझंदो। मौला अली अलैहिस्सलाम फरमायो आहे त भाउ जेको आहे त सोन आहे ऐं दोस्त जेको आहे त हीरो आहे। अगर सोन टुटंदो त उनखे टाको लॻी सघे थो, अगर हीरो टुटंदो उनखे टाको कॾहिं बि न लॻंदो। दोस्तों असां भाउ खे क़बूल कंदा आहियूं ऐं दोस्त खे चूंडींदा आहियूं, ऐं भाउ जहिड़ो बि हूंदो असां उनखे क़बूल कंदासीं। अगर तव्हांजे मुहांडनि मुताबिक़ भाउ न हूंदो पर तव्हां हर लिहाज़ खां पंहिंजे भाउ खे क़बूल कंदव। ऐं दोस्त असां पंहिंजी मर्ज़ीअ सां कंदा आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां अखि पटे चङी तरह उनखे आज़माए ऐं उन जूं ख़ूबियूं ॾिसी असां उन सां दोस्ती रखंदा आहियूं। हिकिड़ा 5-6 दोस्त हुया, बचपन उन्हनि जो गॾु गुज़रियो। उन्हनि मां हिकिड़ो जेको दोस्त हो उहो थोरो हूंद वारो हुयो, सभिनी दोस्तनि खां वधीक। उनखे पैसो ॾोकड़ सभिनी खां वधीक हुयो। उहो जॾहिं बि पंहिंजे दोस्तनि वटि ईंदो हुयो त उन्हनि खां पुछंदो हुयो त छा खाधो अथव, छा पीतो अथव। उहे सभु दोस्त हिनखे चवंदा हुआ त तुंहिंजो ई इंतज़ारु पियो थिए। पोइ उहो दोस्त उन्हनि खे चवंदो हुयो त ऑर्डर कयो, पैसा मां भरियां थो। बहरहाल उन्हनि जूं दोस्तियूं हलंदियूं रहियूं। उहो दोस्त कॾहिं बि हिननि सां हिसाबु न कंदो हुयो त मां बिल छो थो भरियां, मां हिननि खे छो थो खारायां। स्कूल जे रिसेस खां वठी सिनेमा जूं फिल्मूं टिकेटूं सभु उहो हिकिड़ो ई दोस्त कंदो हुयो। अलाह जी कुदरत, हर को पंहिंजी नफ़्सा नफ़्सी में लॻी वियो। को पढ़णु वियो, को कॉलेज वियो, को कारोबार लाइ वियो, को ॿाहिरि मुल्क वियो। उहो जेको हूंद वारो दोस्त हुयो उन दोस्त जो वालिद साहब फ़ौत थी वियो। उहो पंहिंजे पीउ माउ जो अकेलो पुटु हुयो। ॿियूं उनखे सभु नियाणियूं हुयूं, भेनरियूं हुयूं। उन शादी कई, उनजे मथां घर जूं वॾियूं ज़िमेवारियूं अची वियूं आहिनि। ॾाढो परेशान थियणु लॻो। कारोबार बि साथ न पियो ॾिए, हथ बि साथ न पियो ॾिए, ऐं ओचिते मुश्किलातनि अची उनजो घेरो कयो। हलंदे हलंदे उहो बीमार थी पियो। बीमारी खां पोइ हू हिकिड़े बिस्तर ते पहुतो। हिन सोचियो त मां कंहिंखे चवां, मुंहिंजो हिन दुनिया में केरु बि सॼणु कोन्हे, पंहिंजनि जो आसरो हुयुसि कोन। उन दौर में मोबाइल फ़ोनियूं कोन हुयूं, माण्हू ख़त लिखंदा हुआ। हिकिड़े बिस्तर ते पयल दोस्त पंहिंजे 4-5 दोस्तनि ॾे ख़त लिखियो। ख़त में लिखे थो त मुंहिंजी कंडीशन तमामु ख़राबु आहे। घर जे ज़िमेवारनि, पंहिंजे बचड़नि जे ज़िमेवारनि मूंखे निवाए विधो आहे। मुंहिंजा हालात तमामु ख़राबु आहिनि। घर में वेले जी वसियत बि कोन्हे, ॿी कंहिं में उमेदु नथो सम्झां। तव्हां ई दोस्त आहियो बचपन जा, मुंहिंजी मदद कयो, मूं वटि फ़ौरन पहुचो। हिकिड़े दोस्त ख़तु पढ़ियो, उन चयो त मूं वटि एतिरो टाइम कोन्हे। ॿिए दोस्त ख़तु पढ़ियो, उन चयो त शायदि मां अगरि हिन ॾे वेंदुसि त चवंदो त मूंखे दवा कराए, इलाजु कराए, हॉस्पिटल में एडमिट कराए, वरी हिन जी ख़ातिरदारी केरु करे। बहरहाल सभिनी पंहिंजा राया अहिड़ा ॾिना जो माना सभु पंहिंजो हथु कढाइणु पिया चाहिनि। उन दोस्त ॾे ध्यानु कंहिंजो कोन हो। हिकिड़ो दोस्त उहो ख़तु पढ़े पियो त मथां उनजी अमड़ अची वई। पुछा कई त पुटु कंहिंजो ख़तु आहे? उन नौजवान ॿुधायो त अमा मुंहिंजो हिकिड़ो क्लास फेलो दोस्त हुयो, उहो बीमार आहे, उन ख़तु मोकिलियो आहे। ऐं उन ॾाढी ॾुखनि भरी कहाणी ॿुधाई आहे पंहिंजी। अमा हीअ असांखे रिसेस में नारंगियूं खाराईंदो हुयो, ज़ैतून खाराईंदो हुयो, छोला खाराईंदो हुयो, समोसा खाराईंदो हुयो। जॾहिं बि का सिनेमा ते फिल्म लॻंदी हुई त हीअ असांजा सभिनी दोस्तनि जा टिकेट भरे असांखे फिल्म ॾेखारींदो हो। असां सभु पंधु हूंदा हुआसीं। हिन वटि हिकिड़ी साइकिल हूंदी हुई, उहो सभु असां वारे वारे सां हिन खां साइकिल काहे पंहिंजा कमुकार कंदा हुआसीं। अॼु हिन लिखियो आहे त मां हिकिड़े बिस्तर ते पियो आहियां, मुंहिंजे घर में मानीअ जो वेलो बि मुंहिंजे लाइ मुश्किल आहे, मुंहिंजी मदद लाइ पहुच। ऐं उन पंहिंजी अमड़ खे ॿुधाईंदे चयो त मां पंहिंजे मोकल करे आयो आहियां नौकिरी तां, अगरि हिन दोस्त ॾे वेंदुसि त शायदि मुंहिंजी नौकिरी बि हली वेंदी। हिन खे ठीकु थियण में अलाए केतिरो टाइम लॻे। उनजी अमड़ उनखे चयो त फ़ौरन पंहिंजे दोस्त वटि वञ, उन सॼी दुनिया खे छॾे तोॾे ख़तु लिखियो आहे त अलाह पाक तोखे कुझु न कुझु ठाहियो आहे। हुन पंहिंजी माउ जो चवणु वरितो। उनजी अमड़ घर वई, थेलीअ में अटो विधईं, सर्फ विधईं, साबुण विधईं, कुझु पैसा हिनखे हथ ते ॾिनई। चयईं त फ़ौरन पंहिंजे दोस्त वटि पहुच, छो जो हुनखे ॿियो को बि आसरो न हुयो जो हुन तोॾे ख़तु लिखियो।
बहरहाल ही भी निकिरी पियो, थैली हथ में खणी रस्ते ते आयो, कुझु सब्ज़ी बि वरितई ऐं सिधो हुनजे ॻोठ पहुतो। ॻोठ पहुचंदे ई ॾिसे थो त वॾी रश लॻी पई आहे ॻोठ जे ॿाहिरां। वञी उन दोस्त जो पुछा थो करे त 10 मिंट अॻु में उहो जहान छॾे वियो आहे, उहो फ़ौत थी वियो आहे। हिन दोस्त जे हथां थैलियूं किरनि थियूं, हीअ वॾियूं रड़ियूं करे ही बि रोए थो। माण्हू हुनखे सहारो था ॾियनि, हीअ सभिनी खे बयानु करे ॿुधाए थो त हिन दोस्त कल्ह मूंॾे हिकिड़ो ख़तु लिखियो, हिन पंहिंजी हीअ मजबूरी लिखी, मां सामान खणी पहुतो आहियां त अॼु मुंहिंजो दोस्त हिन जहान में न रहियो आहे। हिन पंहिंजो ख़तु पढ़ी उन ॻोठ वारनि खे ॿुधायो त ॻोठ वारा ॾाढा शर्मसार थिया त ॻोठ में रहंदड़ हिकु अहिड़ो शख़्स जेको बीमार त हुयो, शायदि पंहिंजी फैमिली सां गॾु बुखारो बि हुयो। असांजे ॻोठ में एतिरा माण्हू रहनि था, असां में कंहिं में बि इहा जुरत हया कोन थियो जो असां उनजे घर वञूं, उन जा हालात पुछा कयूं। दोस्तो, हीअ कहाणी कंहिं किताब जी न आहे, हीअ हिकु हक़ीक़ी कहाणी आहे। जॾहिं बि तव्हांखे कंहिं दोस्त जो नियापो अचे, का फ़ोन अचे, त तव्हां सम्झी वञो त शायदि हू पंहिंजा ऐब ॿियनि खां ॻोठ वारनि खां लिकाए करे उन तव्हां ॾे नियापो कयो आहे, तव्हां ॾे उन फ़ोन कई आहे, तव्हां ॾे ख़तु लिखियो आहे, या ईअं करे सम्झो त अलाह पाक तव्हांखे कुझु न कुझु ठाहियो आहे जो हुन सॼी दुनिया खे छॾे करे हू तव्हांखे यादि थो करे त तव्हां फ़ौरन उन वटि पहुचो, उनजी मदद कयो। ऐं ॻोठ वारनि खे हिकिड़ी इहा हिदायत कजे थी त ॻोठ में जॾहिं बि को बीमार थिए, उनजे घरू हालातनि जी बि मालूमात वठंदा कयो त शायदि पंहिंजा ऐब बि के इंसान कंहिंखे ॿुधाए न सघंदा। हिकु इंसानु बेवस लाचारीअ में पंहिंजी ज़िंदगी विञाए थो वेहे, शायदि इन ॻणतीअ में त उनजो अलाह खां सवाइ केर बि कोन्हे। उनजा बच्चा उनजी अखियुनि अॻियां बुख था मरनि, इलाज लाइ तड़पनि था, कंहिं गभे लाइ सिकनि था। शायदि इंसानु बीमारीअ में न, बल्कि इन हालातनि में, इन मजबूरियुनि में फ़ौत थी थो वञे। पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अल्लाह निगहबान।